हज़ारे इंसान की हिदायत ऐं रश्त जी राह ते आण सिंध समेत मुल्क में अमन भाईचारे जी लाड बारींदड़ खानकाए औलिया गुलजार खलील शरीफ तालको सोमारो ज़िला उमरकोट में अजीम अलीशान जलसो मिलाद मुस्तफ़ा सालियानो उर्स मुबारक हज़रत क़िबला पीर मोहम्मद इब्राहिम जान फ़ारूकी मजदी सरहंदी जी वॾी तकरीब थी गुज़री। तकरीब सज्जादा नशीन खान का आलिया गुलजार खलील शरीफ रूहानी पेशवा खलीली जमात पाकिस्तान आगा मोहम्मद अयूब जान फ़ारूकी मजदी सरहंदी खलीली जी सरपरस्ती ज़ेर सदारत साईं पीर मोहम्मद अहमद मैंद्रो सज्जादा नशीन खान का आलिया नक्शबंदिया कोट यारो शरीफ कई तकरीब में खुसूसी खिताब अल्लामा मौलाना मुफ्ती डॉक्टर हक नबी शेर सिकंदरी आफ शाहपुर चाकर ऐं कराची में आयल बरक आलम दीन से जुल्फ़िकार अली शाह जीलानी कयो। तकरीब में वली अहद दरगाह गुलजार खलील शरीफ पीर हेमान जान सरहंदी चीफ खलीफे खलीली जमात पाकिस्तान पीर इबाद खान सरहंदी पीर जुबैर जान सरहंदी जुनैद खान खटक सरहंदी खानदान के बुजुर्ग नौजवानों समेत अगुणो MNA नवाब यूसुफ टालपुर अगुणो सूबाई वजीर नवाब तैमूर टालपुर खलीली जमात समेत सियासी समाजी मजहबी मुख्तलिफ दरगाह अंजे गादी नशीन पीरन वॾे अंग में शिरकत कई। गुलजार खलील दरगाह ते 50,000 से लगभग माण्हुनि शिरकत कई। तकरीब में ऐवान सावत मीरपुर खास जे टीम फलक शेर हाशिम शर तारिक पंवर खुसूसी शिरकत कई। तकरीब में मुल्क में हलंदड़ दहशतगर्दी जे लहर खुसूसन मस्तोंग ऐं हिंगो जे अलमनाक अफ़सोसनाक वाक़ियनि ते दुख जो इज़हार कंदे सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत कई। पीर अयूब जान सरहंदी पंहिंजे पैगाम में चयो त सिंध समेत मुल्क में व्याजखोरी सूदखोरी आम थी वई। सूद जी लानत खे ख़त्म करण लाइ इज्तमाही तौर ते जंग जोटणु ज़रूरी आहे। लखे ख़ानदान सूद जी लानत में जकड़जी रहिया आहिनि। हिन चयो त मुल्क में महांगाई बेरोज़गारी खे ख़ात्मे लाइ तकड़ा कदम खंया वञनि त जीअं माण्हू मजबूरी में सूद जी लानत में न जकड़जनि। उन लाइ हुकूमत सां गॾु सियासी समाजी मज़हबी धुरियूं गॾिजी सूद ख़िलाफ़ अहम आवाज़ थियनि। पीर अयूब खान सरहंदी चयो त असांजे नौजवाननि खे मंशा जहिड़े लानत में मुब्तला कयो पियो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर में जमात असला अल मुस्लिमीन ज़िले शिकारपुर जे तरफ़ां जश्न ईद मिलादुल नबी जी आमद जी ख़ुशी में ताहिरी रैली कढी वई जेका रस्तम मोड़ खां थींदी लगदर घंटा घर ते इख़्तिताम पज़ीर थी जंहिंमें अॻवानी फ़कीर तुफ़ैल अबड़ो ताहिरी कई। रैली खे ख़िताब कंदे पीर साईं बशीर अहमद लाशरी साईं इंतज़ार हुसैन ऐं साईं ज़ाहिर अली शाह चयो त हिन ॾुखिये दौर में हर परेशानी जो हल अल्लाह ताला जो ज़िक्र आहे। हिन चयो त असीं 12 रबिउल अव्वल वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। हिन वधीक चयो त ताहिरी रैली में नात ख़्वाननि नातूं पढ़ी करे अवाम खे झुमाए छॾियो। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श चंग संजोरो पुलिस जी कार्रवाई 2 ॾींहं अॻु बंगले अॻियां चोरी थियल 2023 मॉडल CD मोटरसाइकिल बरामद करे छॾी। तफ़सील मूजिब संजोरो शहर में हिकु बंगले अॻियां चोरी थियल मोटरसाइकिल मॉडल 2023 15 इंचार्ज अली हसन ब्रोई संजोरो ऐं हेड मुहर्रर अब्दुल सत्तार जट महिनत जदोजहद खां पोइ बरामद कराए छॾी। यादि रहे त संजोरो शहर में अॻोणे ऐसे शोज़ जे दौर में मुसलसल चोरी ऐं शहरनि खां मोबाइल फ़ोन चोरी जा वाक़िया आम हुया। संजोरो में कुझु ॾींहं अॻु आयल नए ऐसे शो पारां ॾोहनि में कमी आई। शहरनि पारां नए आयल ऐसे शो अली अकबर खां मुतालबो कयो आहे त संजोरो शहर में हलंदड़ सरिया मंशा ते नशे वारियूं सोपारियुनि जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर सैयद कुर्बान अली शाह बुखारी यादगार कमेटी तरफ़ां सिंधी अदबी संगत पलीजाणी जे सीनियर साथी शाइर नुआ ख़्वान मोहम्मद हाजन पेजारो जी 48वीं सालगिरह तक़रीब पलीजाणीअ में थी गुज़री जंहिंजी सदर सैयद बाकिर शाह बुखारी यादगार कमेटी जे सरपरस्त सैयद इमदाद अली शाह बुखारी कई। जॾहिं त सालगिरह तक़रीब जो महिमान ख़ास सीनियर साफ़ी सुमार छुटो ऐं एज़ाज़ी महिमाननि में सिंध जो नाले वारो अदीब सुराब खान बाटी अब्दुल जब्बार ज़रदारी अहमद खान जिस्कानी डॉक्टर जिया साफ़ी सैयद अशरफ शाह शामिल हुआ। हुन मौक़े ते अवामी शाइर ऐं नुआ ख़्वान हाजन पेजारो खे सिंध जूं सुखड़ियूं सिंधी टोपियूं ऐं एजरकूं ओढ़ायूं वियूं ऐं गुलनि जा हार पाराया विया ऐं सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। सालगिरह तक़रीब शाइर ऐं फ़नकार उस्ताद गुल मोहम्मद मल्लाह अकबर सिकंदर सेतल बागड़ी सैयद सज्जाद अली शाह अब्दुल जब्बार ख़ासकली ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। IG सिंध जी हिदायतुनि ते DIG मीरपुर ख़ास ऐं SSP उमरकोट डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो जे हुकुम ते SHO कुनरी इफ़्तिख़ार बाजवा छाछरो जे रहवासी मनोज कुमार मशोरी खे वॾे पैमाने ते सूद वठंदे रंगी हाथों गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां 40 खां 20,500 रुपया रोक रक़म जिबरी सरकारी ऐं सरकारी मुलाज़मनि जा 169 कार्ड 210 नक़दी रसीदूं पिणु हथ कयूं वयूं। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास मोड़ो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई सां गॾु संजोरो पुलिस जी कार्रवाई हिकु ॼणो गिरफ़्तार संदसि कब्ज़े मां देसी शराब हथ करे केस दाख़िल करे छॾियो। संजोरो थाणे जे SHO अली अकबर खोखर स्नैप चेकिंग दौरान हिकु ॼणे इनायतुल्ला हिंगोरो खां तलाशी दौरान 30 लीटर देसी शराब ठरो हथ करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार इनायतुल्ला हिंगोरो ख़िलाफ़ संजोरो थाणे ते गुनाह नंबर
101/2023 ऐं कलम 3 ऐं 4 मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे जवाबदार खे लाकअप करे छॾियो। एसएचओ अली अकबर खोखर मीडिया खे ॿुधायो त एसएसपी सागर सदाम हुसैन ख़ासि कैली जे हुकुम ते ॾोहारियुनि मंशियात फरोशन ऐं समाजी बुराइनि में मुलविस ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। संजोरो वासियुनि खे घुर्जे त कंहिं बि क्रिमिनल ॾोहारी बाबति का बि ॼाण हुजे त संदन निशानगी करे पुलिस सां ताउन कनि। संदन नालो राज़ में रखियो वेंदो। सकरन भरिसां ॻोठ नकर में 5 वरिहनि जो मौसूम नींगर हाजन वल्द भुट्टो मला घर आॾो रांदि करे रहियो हुयो त पेर तिरकण सबबु पाणीअ जी खॾ में किरी फोत थी वियो, जंहिंखे इतला मिलण बैदि हमदर्द फ्री एम्बुलेंस वसीले तालका अस्पताल सकरन आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां पिणु मौसूम नींगर जे फोत थियण जी तस्दीक कई जॾहिं त नींगर जो इलाज ज़रूरी मेडिकल कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। मीरपुर ख़ासि स्कूलनि में वॾी तादाद में मौसूम ॿार पढ़ंदा हुजनि, उन स्कूल जी सिक्योरिटी गैर ज़िम्मेवार हुजे, उन स्कूल जो दरवाज़ो जेकॾहिं खुलियल रहे त उन स्कूल खे खारदार तारूं लॻाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। स्कूल कॉलेज तालीमी इदारनि जी इंतिज़ामिया सभु मुल्क में गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। स्कूलनि में अणवणंदड़ वाक़िअनि बैदि सिक्योरिटी फेल जा इल्ज़ाम एजेंसियुनि ऐं पुलिस मथां लॻाया वेंदा आहिनि। ऐवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि। नौशर अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली ट्रगर। सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी जनरल नाले वारे अदीब दानिश्वर सीनियर क़ौम परस्त अॻवान ताज हुयो मोरे मां 1 महीनो अॻु अगवा थियल नौजवान साजन ख़ासि कैली लाइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीनो गुज़री चुको आहे। साजन ख़ासि कैली ज़ाहिर नथो थिए छा उनखे ज़मीन गी वई आसमान गी वियो। असां खे ॼाण आहे इशफ़ाक़ ऐं आफ़ताब मिल उन में मुलविस आहिनि। असां इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं त फ़ौरन साजन ख़ासि कैली खे उन्हनि जे चंबे मां आज़ादु कराए वारसनि हवाले कनि। ॿी सूरत में वारस सख़्त एहतिजाज करणु क़ानूनी चोराई जोई जो हक़ रखनि था। झंडोमरी ब्रेकिंग न्यूज़। झंडोमरी वेझो डासूड़ी थाणे जे एसएचओ एडी बम्बरो गश्त दौरान मीराबाद लिंक रोड वटां कार्रवाई कंदे हिकु मंशियात फरोश नूर हुसैन वल्द मोहम्मद बख्श थीम खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 100 गुटका ऐं 30 किलो सुपारी चोरियूं हथ करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो आहे। एसएचओ डासूड़ी चयो त एसएसपी टंडो अलिहार अबरीज़ अली अब्बासी जे हिदायत ते मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हक़ टीवी न्यूज़ रिपोर्टर नौकाफ मरी झंडोमरी।